भोतारा साईं जी ॻाल्हि ॿुधी अथव? वरी कहिड़ी कमदार? भोतारा साईं मस्तान असल मुल्क खे बायूं ॾे वेठो आहे। इन पीरल पेरे वाटीअ खे आज़ाद कराए आयो आहे। कमदार इहो तूं वरी छा पियो चवीं? मस्तान में अञा एॾो दम ई न आहे जो हू पीरल खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद कराए अचे। हा भोतारा साईं, मस्तान में एॾी थूम ई न आहे। इहा ॻाल्हि कमदार ग़लति ॿुधी आहे। भोतारा साईं ईअं न आहे। चवंदा आहिनि त कन ॿुधीअ ते बि इतबार न कजे। मां त पीरल खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसियो पियो अचां। कमदार इन जो मतिलब त तूं सच पियो चवीं? हा भोतारा, मूं पीरल खां हक़ीक़त पुछा कई त मूंखे पीरल ॿुधाए त मूंखे मस्तान आज़ाद करायो आहे। भोतारा साईं जेकॾहिं कमदार सही को चवे त हाणे मस्तान खे हल्के में न आहे वठणो। जेको मस्तान सुल्तान जे टिकाणे ते वञी सुल्तान जे बगल मां वञी पीरल खे छॾाए सघे थो त उहो पंहिंजे ॻोठ में रही पाण खे नुक़सान पहुचाए सघे थो। हा भोतारा, मस्तान सुल्तान जे साथीअ खे बि पूरो करे छॾियो आहे। इन करे मां चवां थो त मस्तान खे एॾो कमज़ोर न सम्झो। हू असां खां वधीक ताक़त में आहे। बस कमदार, माण्हू जी शिकिल सही न हुजे त ॻाल्हि सही करे। इरशाद, मस्तान पाण खे नुक़सान ॾेई करे पंहिंजे ॻोठ में रही सघंदो? भोतारा साईं, पोइ बि मस्तान जो इरफान वारो पलान पाण ॾांहुं रहियल आहे। इन करे हाणे अखियूं खोले हलणो पवंदो। इरशाद, पोइ तव्हांखे कीअं चयो त सुम्ही रहो? हूअं बि दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न आहे सम्झणो। जीअं कमदार चयो, सुल्तान जो हिकु साथी मस्तान मारियो आहे। हाणे इन पलांद में सुल्तान ॻोठ ते ज़रूर हमिलो कंदो। इन करे हाणे ॻोठ ते पहिरो वधायो ऐं हुन सां गॾोगॾु मस्तान ते नज़र रखो। भोतारा साईं, अव्हां बेफ़िक्र रहो। असांजो जेको हाल आहे सो हाज़िर आहे। न चोटीअ जो ज़ोर लॻाए छॾींदासीं, पर दुश्मन खे तव्हां ताईं पहुचण कोन ॾींदासीं। पोइ उहो दुश्मन मस्तान हुजे या सुल्तान। ओ इहे इरशाद, मूंखे बि तो मां इहा ई उमेद आहे। असुल दुश्मन खे ॿुधाए छॾे त रुस्तुम खान जी केतिरी ताक़त वसी आहे। तोखे वता तो मां पूरे ॻोठ में ॻोल्हींदो। तूं ते होटल ते वेठो आहीं। मस्तान, ख़ैर त आहे जो तूं मूंखे सॼे ॻोठ में वठी ॻोल्हींदो। उस्ताद, ॿियो सभु ख़ैर आहे, पर मूंखे इरफान ॿुधायो त रुस्तुम खान तोखे ट्रैक्टर हलाइण खां रोकियो आहे। हा मस्तान, रुस्तुम खान मूंखे धमकियूं ॾिनियूं आहिनि त जेकर मस्तान जो ट्रैक्टर हलाईंदे त मारियो ईंदे। बसि उस्ताद, इन ई सिलसिले में मां तोसां मिलण आयो आहियां त जेकॾहिं अथई दम रुस्तुम खान सां मुआदो अटकाइण जो त हली मुंहिंजी ज़मीन में ट्रैक्टर हला। बाक़ी जेकॾहिं तूं रुस्तुम खान जे धमकियुनि में अची डिॼी वियो आहीं ऐं मुंहिंजो ट्रैक्टर हलाइण नथो चाहीं त तूं मुंहिंजे तरफ़ां आज़ाद आहीं। वधीक आऊं तो ते ज़ोर कोन रखंदुसि। बाक़ी रहियो कर्ज़ त उहो बि मूं तोखे माफ़ कयो। न न मस्तान, ईअं कीअं थींदो? मां एॾो अञा कमज़ोर न आहियां थियो जो रुस्तुम खान जे इन धमकियुनि में अची ट्रैक्टर छॾे ॾींदुसि। तो जॾहिं बि चयो मां तुंहिंजो ट्रैक्टर हलाइण लाइ तयारु आहियां। बाक़ी जे रुस्तुम खान कुझु बि कयो त पोइ रुस्तुम खान सां हिकु हिकाणी कंदासीं। ओ ईअं उस्ताद, अहिड़ी का हिमत ॾेखार जो रुस्तम खान खे ख़बर पवे त जवान अञा जूअ में मौजूदु आहिनि। मस्तान, कुझु ॾींहं मुंहिंजी तबियत ठीकु कोन्हे, इन करे आउं ॻोठ निकिरी वियुसि ऐं इरफान मूंसां मिलण आयो। मूं हक़ीक़त सॼी हुन सां कई हुई। बाक़ी तुंहिंजो ट्रैक्टर कॾहिं बि मां कोन छॾींदुसि। उस्ताद, तूं सुभाणे बेफ़िक्र थी अची मुंहिंजी ज़मीन ते ट्रैक्टर वाहजा। मां तोसां गॾु आहियां। ॾिसां त रुस्तम खान कीअं तो ट्रैक्टर रोके।
मस्ताना तूं बेफिक्र थी वञी ज़मीन जो कमकार कर, मां सुभाणे ट्रैक्टर काए पहुची ईंदुसि। उस्ताद ठीकु आहे, मां हाणे हलां थो। मस्ताना वे तोखे मां चांहि पीआरियां। उस्ताद कुर्ब, मां घरां चांहि हींअर पियो अचां। फ़िलहाल मां हाली इरफान खां हलावाल वठां, कल्ह खां वठी मां इरफान सां मिलियो ई न आहियां। ठीकु आहे मस्ताना, तोखे इजाज़त आहे। आलम, अमीन जे क़त्ल बाबति तोखे जेका बि ॼाण आहे सा मूंखे ॿुधा। मदर, अमीन जे क़त्ल बाबति वधीक ख़बर नाहे पइजी सघी। बाक़ी जाइ वारदात ते हिकु हमरा जा पेर हुया जंहिं अमीन खे क़त्ल कयो हो, जेको मोटर साइकिल ते आयो हो। इन जो मतिलबु त कंहिंखे बि ख़बर न आहे त अमीन वारो वाक़ियो पेश कीअं आयो। हा मदर, इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि। पर आलम, तुंहिंजो तजुर्बो छा थो चवे त अमीन जो इहो लिकल दुश्मन केरु आहे? मदर, इन बारे में आउं कुझु चई नथो सघां। बाक़ी जासूसीअ खां अलावा अमीन हिकु चोर हो, हल्कियूं सल्कियूं चोरियूं कंदो हो। थी सघे थो के भाॻे जे वर चढ़ी वियो हुजे। बाक़ी अमीन चोरी कंदो हुयो, इहा ख़बर मूंखां अलावा ॿिए कंहिंखे बि कान हुई। आलम, अमीन त छा, पर को बि चोर ॾींहं ॾिठे चोरी न कंदो। कहिड़ी ख़बर मदर, अमीन राति जो चोरी कई हुजे, भाॻे न अमीन खे ॾिसी वरितो हुजे ऐं अमीन फरार थी वियो हुजे, वरी सुबुह जो ॾिसी वरितो हुजे। बहरहाल मदर, कुझु ॾींहं तूं सब्र कर, इन राज़ तां तोखे पर्दो खणी ॾेखारींदुसि। हूअं बि क़त्ल घणो हिकु लिकी न सघंदो। ठीकु आहे आलम, जेका वधीक ख़बर पए मूंखे ॿुधाइजांइ। हा ठीकु आहे मदर, तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। ठीकु आहे आलम, पोइ मूंखे इजाज़त आहे। केॾां पियो वञे हींअर? अदा ज़मीन ते थोरो कमु हो, उहो लायो हाणे घर पियो वञे। तव्हां ॾियो ख़बर, अमीन खे ठिकाणे लॻाया आहियां। इरफान, तुंहिंजी दवा खपे, ईअं सम्झ त अमीन ॼाओ ई कोन। अदा मतिलबु त कमु थी वियो, पर ॾियो ख़बर, तव्हांखे के ॾिठो त कोन। इरफान, कमु अहिड़े तरीक़े सां करे आयो आहियां जो कंहिंखे खुड़क बि कान पई त अमीन खे केरु मारे हलियो हुयो। ईअं सम्झ त मरी वियो मरदूद, जंहिंजो न ख़त्मू न दुरूद। अदा इहा ख़ुशि ख़बरी पीरल खे ॿुधाई अथई? इरफान, पीरल अञा मूं सां न आहे मिलियो। जेकॾहिं मिली वियो न त इहा ख़ुशि ख़बरी बि ॿुधाईंदासीं। पर तूं हाणे हिननि ॻाल्हियुनि खे छॾ। मां हींअर उस्ताद सां मिली आयो आहियां, उहो सुभाणे ज़मीन ते ट्रैक्टर काए ईंदो। पाण अच त ज़मीन साफ़ करे छॾियूं। छा पीरल, तूं अञा ज़िंदा आहीं? ही छा पियो चवई रांजन, मरन मुंहिंजा दुश्मन? पीरल, मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त दाड़ेलनि खां कॾहिं जान छॾाए। रांजन, इन ॻाल्हि खे 2 ॾींहं गुज़री विया आहिनि। छा इहा तोखे अॼु ख़बर पई आहे? पीरल, मूं त तोखे अॼु ॾिठो आहे, पर इहो त ॿुधा तोखे दाड़ेलनि ज़िंदा कीअं छॾियो? रांजन, वॾो को नालायक इंसान आई ॿियो। तूं छा थो सम्झी दाड़ेल मूंखे मारे छॾींदा? पीरल, जेके तुंहिंजा कम आहिनि, तूं मोह चङो आहीं। माण्हू तुंहिंजे करे सुकून सां चोरी बि नथा करे सघनि। रांजन, तूं माण्हू आहीं जेको हैवान?
जो तो चोरनि फुरनि कत्लनि जो ॿुधी ख़ुशि थो थिए। पीरल ये पंहिंजा पार मूंखे न ॾेई। जॾहिं खां चोरी थिए थी त तूं इहो सोचे ख़ुशि थो थिए त मुंहिंजी रोज़ी खुली वई आहे। मुंहं में मुल्हूं अंदर में शैतान। रांझन जहिड़ो बि आहियां पर तो वांगुरु जहिड़ो जहिड़ो करे कोन थो वठां। पीरल तोखे चङाई चयमि तूं त सफ़ा गिचीअ में पइजी वे। रांझन चङाई चणी सभु तूं हैं, इहो त खोड़ो ई कोन थो लॻे। पीरल इन खां सुठो त तोखे दाड़ेल मारे छॾीना। ॻोठ तां डमर बि लही पियो आहे। रांझन वॾो को अंदर जो किनो इंसान आहे, असल को अंदर में लुंडियूं सांडींदो वत। इन मौत का साहबी का अंदर वाई अथई। पीरल तूं ज़िंदा रही बि छा कंदे? जेसी ताईं तूं हिन ॻोठ में ज़िंदा रहंदे तेसी ताईं सुल्तान हिन ॻोठ मथां लामारा पियो ॾींदो। तो मां त न सजण खे आसरो न दुश्मन खे भउ। रांझन वॾो को अंदर जो पलीद इंसान आहे। तूं ईअं इज़त सी मूंखे ते वेहण कोन ॾींदे। मां वञा त तूं ते धूड़ पा। भाजी पीरल हिते इज़त सां वेहण तोखे आऊं कोन ईंदुसि। आयो रांझन सां बेस करण। पीरल अॼु मुंहिंजी ये ज़मीन ते ओचितो ख़ैर त आहे? मस्ताना ॿियो सभु ख़ैर आहे। तो खां सिर्फ़ इहो पुछणो त अमीन छा कई। पीरल ईअं सम्झो त अमीन ॼाओ ई कोन हो, वयो अलाह खे प्यारो थी। छा मस्ताना ये तो सच पियो चवीं? पीरल तूं छा थो सम्झी त अहिड़ी ॻाल्हि में मां तोसां मज़ाक कंदुसि? वाह मस्ताना वाह, दिलि ठारे छॾी। इहो कमु करे असल मां तो त कुर्बान वञा। पीरल पंहिंजनि मथां का मुसीबत अचे ऐं मस्तान मठ करे वे, कॾहिं बि न। इहो मुंहिंजे नस्ल में ई न आहे। तो मुंहिंजी काफ़ी मदद कई आहे। जे अञा बि हिकु कमु करी त वाह वाह थी वञे। हुकुम कर पीरल। वरी कंहिंखे धरती जी नक्शे तां मिटाइणो आहे। मस्ताना हिन हमरा खे मारणो न आहे, बस टंगू बाहूं भञी खेसि हलण फिरण खां लाचार करणो आहे। कम थी वेंदो पीरल, तूं सिर्फ़ इशारो कर। मस्ताना हीअ जुठ असल रांझन सी करणी आहे, जंहिं मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। पीरल इन रांझन वरी छा कयो आहे? मस्ताना रांझन वॾो शरारती इंसान आहे। ॻोठ में जेके चोरियूं थियूं आहिनि उन में मूंखे फासण थो चाहे। असल ॾाढो तंग कयईं आहे। पीरल इन जो मतिलबु त रांझन असां सां कूड़ ॻाल्हाइयो। इहो निभागो कॾहिं बि कोन सुधरंदो। मस्ताना जग जान सुधरी वेंदो, बाक़ी इहो निभागो कोन सुधरंदो। असल सुधरण वारी बूटी कान अथसि। पीरल हाणे तूं वेही ॾिस त हिन रांझन खे मां कीअं थो सुधारियां। असल पूरी उमिरि खट भेड़ो कंदोमांसि। मस्ताना तो मूंखे धाड़ेरनि खां बचाए ईअं सम्झ त मूं ते वॾो तो थोरो कयो आहे। मां ग़रीब माण्हू आहियां, तुंहिंजो थोरो लाहे कोन सघंदुसि। बाक़ी तुंहिंजी चांहि जी दावत अॼु राति मूं रथी आहे, जेकर तूं क़बूल करीं थो त। पीरल तोखे धाड़ेलनि खां छॾाए मूं को बि थोरो न कयो। मूं त बसि पंहिंजे हुअण जो फ़र्ज़ु निभायो आहे। बाक़ी रही तुंहिंजी चांहि जी दावत त उहा तो दिलि सां सलाह आई आहे, मां ज़रूरु ईंदुसि। मस्ताना तूं बि अचिजांइ, इरफान खे वठो अचिजांइ, मूंखे अञा ॿिन्हिनि जो इंतज़ारु रहंदो। हाज़ुर हाज़ुर पीरल, असां ॿई भार ज़रूरु ईंदासीं। ठीकु आहे पीरल, मां हाणे हलां थो। ठीकु आहे मस्ताना, तोखे इजाज़त आहे।
ख़बर मज़र आलम सां मिली आहे? हा अदा आलम सां मिली आयुसि। पोइ आलम छा चयो? आलम जे चवण जे मुताबिक़ कातिल को बि सोराख़ नाहे छॾियो। बाक़ी आलम ॿी हक़ीक़त ॿुधाई आहे। कहिड़ी हक़ीक़त आहे मज़र? आलम चयो त अमीन जासूस खां अलावा हिकु चोर हुयो, पर इहा ॻाल्हि अमीन आलम खां अलावा ॿियो कंहिंखे बि नाहे ॿुधाई। मज़र अमीन जो क़त्ल ऐं चोरीअ सां कहिड़ो तालुक़ात आहे? अदा तालुक़ आहे। जेकॾहिं अमीन चोर हुयो त इहो सोचे सघिजे थो त अमीन मथां हमिलो कंहिं भाॻे कयो हूंदो। हा मज़र ईअं बि थी सघे थो। अदा इहा हाणे ख़बर कीअं पवे त इहो भाॻियो केरु हुयो? मज़र जेकॾहिं अमीन जो क़त्ल कंहिं भाॻे कयो आहे त उहो अकेलो कोन हूंदो, उन सां गॾु ॿ टे ॿिया बि हमरा हूंदा। हिननि पूरे प्लान सां अमीन खे घटीअ में सोखो करे मारियो। न अदा जेका आलम जांच कई उन मुताबिक़ जाइ वारदात ते हिकु हमरा जा पेर हुया, जंहिं ॿ फायर कया हुआ। आस पास जे माण्हुनि इहे फायर ॿुधी खुफ विचां ॿाहिरि कोन निकिता। जेकॾहिं अमीन मथां हमिलो करण वारो हिकु हुयो त इहो भाॻियो न हूंदो, पोइ इहो पक सां किराए जो क़ातिल हूंदो, जंहिं भाॻियनि खां पैसा वठी अमीन खे क़त्ल कयो हूंदो। अदा आलम चयो त वधीक मां जांच कयां पियो। जेकॾहिं को बि सोराख़ निकितो त मां तव्हांखे इतलाह कंदुसि। मज़र आलम भले जांच करे, पर पाण हर कमु पासे ते करे। जेके बि बहादुर ख़ान जे ॻोठ में किराए जा क़ातिल आहिनि त उन्हनि सां असां मिलूं त हक़ीक़त छा आहे। जेसि ताईं अमीन जो क़ातिल नथो लभे तेसि ताईं माठ करे नाहे वेहणो। सागर पंहिंजो मक़सदु ॻोठ मथां पहिरो ॾियणु ऐं मस्तान वारा पंहिंजो ध्यानु भटकाइनि पिया। जेकॾहिं पाण मस्तान वारनि जे पोयां लॻासीं ऐं ॿिए तरफ़ सुल्तान ॻोठ में घिरी करे को वॾो नुक़सानु करे वियो त रुगो दुश्मनी धारे ये दुनिया इंसान के मारे रुगो दुश्मनी धारे